सकरन दावत इस्लामी के इंतजाम हेठ हलंदड़ मदरसतुल अल मदीना सकरन में 42 शागिर्दनि पारां कुरान पाक की तालीम हिफ्ज़ नाज़रा मुकम्मल करण ते खेनि संदूं ॾियण वारी तक़रीब मदनी मरकज़ फैज़ान मदीना सकरन में मुनक़द कई वई, जंहिंमें ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल शख़्सियतनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते कारी मुहबला अतारी बयान कंदे चयो त दावत इस्लामी जो फ़ैज़ आहे जो कुरान पाक की तालीम शानदार नमूने दीनी दर्सगाहुनि जी सूरत में जारी व सारी आहे। हिन चयो त कुरान शरीफ़ जो वॾे में वॾो मौज़ू उहो आहे त ही दुनिया जो वाहिद किताब आहे जंहिंखे यादि कयो वञे थो। दुनिया में ॿियो को बि अहिड़ो किताब न आहे जंहिंखे ईअं यादि कयो वञे। बहरहाल ख़ुशि नसीब आहिनि उन्हनि शागिर्दनि जा माइट जिन जी औलाद कुरान पाक जी तालीम हासिल कई आहे, जेका यकीनन संदन आख़िरत सवारींदी। आख़िर में शागिर्दनि खे संदूं ॾिनियूं वयूं। उन खां अॻु दावत इस्लामी जे तालका निगरान हाफ़िज़ मुख़्तियार अली कुर्मी आयल महिमाननि खे भलीकार करे इज्तिमा जो मक़सद बयान कयो। तक़रीब में जिन अहम शख़्सियतनि शिरकत कई उन्हनि में सैयद नूर मोहम्मद शाह जीलानी, हाफ़िज़ मिठल सिकंदरी, हाजी रफ़ीक ख़ानज़ादा, हाफ़िज़ शाहिद नवाज़ अत्तारी, ग़ुलाम नबी अत्तारी ऐं ॿिया शामिल हुआ।